मनड़ो प्रेस क्लब में केटी न्यूज़ जी सालगिरह मल्हाई वई आहे। मनड़ो में अचो त साह पिन ऐं शहरनि सां ॻाल्हायूं। जीअं त अॼु कावश ऐं केटीअन जी सालगिरह मल्हाई बि वञे। अॼु मनाड़ी प्रेस क्लब में सालगिरह मल्हाई वई आहे ऐं असां तमामु नायत शुक्रगुज़ार आहियूं केटीअन हिन जा कावश जा, जीअं तमामु सुठी रिपोर्टिंग थो करे ऐं जेके बि ज़िंदगी दुनिया जा अहम मसइला या इशू आहिनि उनखे हाईलाइट थो करे। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं। असांजे केटीएन न्यूज़ ऐं कावश अख़बार वारनि तरफ़ां हुनजी सालगिरह मल्हाई वञनि जन त सहाफ़ियुनि खे अख़बार खे लख लख मुबारक पेश कजनि। पाड़ू पाताल में भोर भरी आकाश बिनी संदी गालड़ी राज कांदी रास इन इश्क के शाबाश जाही मोहब्बती मेड़िया। अदा अॼु केटीएन जी सालगिरह मल्हाए असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं ॿी इहा ख़ुशी थी आहे त हिन केटीएन न्यूज़ ऐं जेके अख़बार आहिनि वग़ैरह ग़रीबनि जी वॾी हिमत अफ़ज़ाई कई आहे ऐं असांजी हर फोरम ते मदद कई आहे। अॼु केटीएन जे तरफ़ां जेको हिते नुमाइंदो आहे मनड़ो प्रेस क्लब जो जेको सीनियर नायब सदर, उन जेको केटीएन वारनि जे तरफ़ां सालगिरह जो जेको प्रोग्राम रखियो वियो, हीअ पहिरीं सालगिरह आहे हिते ऐं नई हिकिड़ी रिवायत जेको आहे सो हिते विधी वई आहे। इहा तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं केटीएन कोशिश कावश इन जी जेको आहे सो इहे ग्रुप पंहिंजो मट पाण आहिनि जिन सदाईं जेको आहे सो मज़लूम माण्हुनि जी तमामु घणी रहनुमाई कई आहे ऐं हुननि जे हक़नि जे लाइ जेको आहे सो अॻियनि सिफ़नि ते रहिया आहिनि ऐं माण्हुनि खे उमेदु आहे त असांखे केटीएन ई जेको आहे सो को इंसाफ़ फराहम कराए सघे थी। बाक़ी जेको आहे सो कुल ख़ैर आहे। ॿ खां पहिरियां आऊं केटीएन ऐं कावश जी जेकी सालगिरह अॼु मनड़ो प्रेस क्लब में मल्हाई वई आहे, उन हवाले सां केटीएन सथ खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं उन सां गॾु इहो बि चवंदो वञा त केटीएन ऐं केटीएन न्यूज़ कावश रोज़ानी शाम जेको इदारो आहे हुन हमेशह मज़लूम आवाम जो आवाज़ जेको आहे ऐवाननि ताईं पहुचाए हुननि खे वॾो जेको इंसाफ़ फराहम कयो आहे। उन हवाले सां असां केटीएन न्यूज़ जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जेके हितो ग़रीब बेपहुच माण्हुनि जो जेको आवाज़ आहे उहो ऐवाननि ताईं पहुचाए, जेके हितो जा चूंडियल नुमाइंदा आहिनि हुनजी जेकी अखि ऐं कन जेके आहिनि उहे खोलाईंदो आहे। केटीएन न्यूज़ हमेशह हितां मक़ामी माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई कई आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं केटीएन न्यूज़ वारनि जा ऐं जेको केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर आहे गुलाम भट्टी, उनखे बि असां मुबारकबाद पेश करियूं था। जीअं त असां केटीएन कोशिश जा थोरा त आहियूं, जीअं असांजे हिन मुल्क में सिंधी ॿोली आणी ऐं सिंधी ॿोलीअ खे उजागर कयो ऐं सिंधियुनि जो मान मथां कयो। उनजो अॼु मनड़े प्रेस क्लब में असां केक काटे रहिया आहियूं ऐं जेको आहे सो उन ख़ुशीअ में असांजो जेको आहे सो मनड़े जेको आवाम आहे तमामु बहितरीनु ख़ुशी थी आहे त केटीएन कोशिश जेका आहे सो असांखे बिल्कुलु जेको कवरेज ॾेई असांजे सिंध जी ॿोलीअ खे उजागर कयो आहे। सो असां केटीएन जा कोशिश जा थोराइता आहियूं। तव्हां जीअं त शहरनि ऐं सहाफ़ियुनि जा व्यूज़ ॿुधा, उन्हनि चयो त केटीएन ई आहे, केटीएन कावश कोशिश इहे जेको ग्रुप आहे ग़रीब ऐं मज़लूम आवाम जो आवाज़ आला वञनि ताईं पहुचाईंदो आहे ऐं उन्हनि वधि खां वधि मुबारकबाद केटीएन ऐं केटीएन न्यूज़ खे पेश कई आहे। कैमरामैन अमजद अली भट्टी सां गॾु गुलाम भट्टी, केटीएन न्यूज़ मनड़ो।
ખોટું બોલ્યા